अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। क़दीम किताबनि में औरत जे अज़ीम किरदारनि जो ज़िक्र मिले थो। सिंधी समाज में औरत माता, देवी, हुस्न, जमाल ऐं सूंह सां भरपूर नाज़नीन खां अलावा अकुल, दानिश, फ़हम ऐं इदराक जो पिणु ओञाण रही आहे। क़दीम किताबनि में औरतनि जे अकुल फ़हम जा जेके किस्सा ऐं कहाणियूं मौजूद आहिनि, तिन खे पढ़ंदे वॾा अकाबर आलम बि दंग रहिजी वञनि, जिन मां उहो सबूत मिले थो त सिंधी समाज में औरतनि जी तइलीम ऐं तरबियत जो केॾो न वॾो ख़्यालु रखियो वेंदो। तारीख़ जे किताबनि में जेको पहिरियों औरत अहम किरदारु मिलियो आहे, सो आहे महाराणी विदला जो। ही सिंध जी तारीख़ जी ग़ालिबन पहिरीं औरत हुक्मरान हुई। उन ज़माने में सिंध में ॿ हुकूमतूं, उत्तर सिंध में सौवीर जे नाले सां ऐं ॾखण सिंध में सिंधूअ जे नाले सां मौजूद हुअण जो ज़िक्र मिले थो। उन करे ई हिंदुस्तान जे नामवर तारीख़दान गंगाराम सम्राट सिंध जी अवाइली तारीख़ जे किताब जो नालो ई सिंधू सौवीर रखियो हो। महाराणी विदला उत्तर सिंध यानी सौवीर जी हक़ हुई ऐं संदसि तख़्तगाह कालकान जे तकरियुनि ते हो, जेके रोहड़ी जी भर में आहिनि। किन ॻाल्हियुनि सबबि ॾखण सिंध जे सिंधू वारे हाकम जे साणस जंग थी पई। सिंधूअ जे लश्कर सौवीर इलाइक़े जी फौज खे बुरी तरह शिकस्त ॾिनी। महाराणी विदला जो पुटु संजय, जेको सौवीरी फौजनि जो सिपह सालार हो, सो जॾहिं हारायल लश्कर सां वापसि मोटी आयो त महाराणी विदला पंहिंजे कायर पुट जे लाइ किले जा दरवाज़ा बंदि करे छॾिया ऐं मालात में अचण खां रोके छॾियो ऐं पाण ॿाहिरि निकिरी आई। जॾहिं संजय पंहिंजी मां महाराणी विदला खे ॾिठो त उनजे पेरनि ते किरी पियो। महाराणी विदला मोट में जेके लफ़्ज़ चया से तारीख़ में महफ़ूज़ थी विया। गंगाराम सम्राट पंहिंजे किताब सिंधू सौवीर जे सुफ़े नंबर 190 ते राणी विदला जी उहा तारीख़ी तक़रीर क़दीम किताबनि तां नक़ुल थी आहे, जेका हिन रीत आहे। मौज़े सामईन, हिन तक़रीर जो हर लफ़्ज़ वॾो फ़हम ऐं इदराक इल्म रखे थो ऐं हर लफ़्ज़ खे तव्हांखे गौर सां ॿुधण जी गुज़ारिश करियां थो। महाराणी विदला चयो, उथ कायर, उथ, तोखे पुट चवंदे बि मूंखे लॼ थी थिए। तो त मुंहिंजी कुख खे बि लॼायो आहे। तो पंहिंजी जान त बचाई, पर मूंखे कायर पुट ॼणींदड़ माउ जो नालो ॾेई छॾियो। तो सिर्फ़ मुंहिंजी थञ न लॼाई आहे, पर सभिनी सिंधी माइरुनि जी थञ खे लॼायो आहे। तो मुंहिंजे मान खे बेमानू कंदड़, दुश्मननि खे मान ऐं इज़त बख़्शींदड़ आई। तो शायदि मुंहिंजो पुटु न आई ऐं न ई पंहिंजे पीउ जे तुख़म मां पैदा थियो आई। तो जहिड़ो कायर पुटु जंहिं ज़िंदगी जी माना खे न सम्झो आहे। ज़िंदगी जी माना सूरियाई, हिम्मत ऐं उमीद आहे, ऐं तूं मायूस थी वापसि ज़िंदगी जो लाश खणी आयो आई। छा तूं मायूस थी ज़िंदगी जो लाश कुल्हनि ते रखी ज़िंदा रही सघंदे? तोखे ज़िंदा रहण लाइ पंहिंजे कुल्हनि तां ज़िंदगी जो लाश लाहे ॿीहर जंगला मैदान ते लहणो पवंदो। तूं कमज़ोर नाहीं। तूं ईअं सम्झ त दुश्मन तुंहिंजे अॻियां कमज़ोर आहे। सिर्फ़ तूं दिलि मां डपु कढी मज़बूत कुवत इरादे सां अॻिते वध। कामयाबी जी हसीन देवी 16 सिंगार करे मैदान जंग में तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे। जीअं नंढड़ी नदी थोरे ई पाणी सां भरिजी वेंदी आहे, कुए जो वात चंद अन्न जे दाणनि या मानी जे टुकर सां भरिजी वेंदो आहे, ती कायर माण्हू बि थोरी लत ते हिरखी पवंदो आहे या राज़ी थी वेंदो आहे। तूं जंग जे मैदान में उॾामदड़ बाज़ जा लामारो ॾेई दुश्मन जे कमज़ोरियुनि जी जांच करे, पोइ दुश्मन जे कमज़ोरियुनि जो फ़ाइदो वठंदे भरपूर हमिलो कर ऐं मौत जो डपु दिलि मां कढी अॻिते वध। मौत सिर्फ़ उन्हनि माण्हुनि खे मारींदो आहे जेके ज़िंदगी जो इनकार करे मौत खां डिॼंदा आहिनि।
ऐं मौत खे साम्हूं ॾिसंदे ई विज जे साड़ियल लाश जीअं ऊंधो मोह करे किरी पवंदा आहिनि ऐं हमेशह लाइ मुर्दार थी वेंदा आहिनि। ज़िंदगी जी माना सम्झंदड़ सूरमा पंहिंजे अज़ीम जज़्बे सां हैरत में विझंदड़ कारनामा करे तारीख़ जे कहाणियुनि में अमर थी वेंदा आहिनि। संदन क़ब्रनि जा निशान त मिटिजी वेंदा आहिनि, पर संदन नाला संदन क़ौमनि जे लाइ फ़ख्र जो सबबु बणिजी वेंदा आहिनि। उथ काइर, उथ, मौत जो डपु दिलि मां कढी दुश्मननि खे मात ॾींदो वञ ऐं पंहिंजे कारनामनि सां तारीख़ में अमर थी। तो जंग जे मैदान में शींहं जीअं गिरज करे ॼमी वञ। कख जीअं बाह लॻण ते ॿिनि घड़ियुनि लाइ भड़को करे बि शोला पैदा कर। दूहे जा दूह करे डिघी उमिरि या डिघे अरसे लाइ ॿरण खां बहितर आहे त कुझु घड़ियूं ई शोलो बणिजी रोशनी पैदा कर। कंहिं बि राजा खे बेरहम ऐं कठोर थियणु घुर्जे ऐं नई निहायत नरम मेण जीअं पघरंजंदड़ मेण थियणु घुर्जे। बहादुरी, धीरज, खुश अखलाकी, इंसाफ़ पसंदी राजाउनि जो गुण आहे। सप, रवादारी, दूर अंदेशी सां ई राजाउनि जो नालो रोशन थींदो आहे। आलिम, मुफ़क्किर ऐं ॾाहो माण्हू जल्द नतीजा न मिलण ते मायूस न थींदो आहे, पर हू पंहिंजो फिक्री कमु मरण घड़ी ताईं पूरो कंदो रहंदो आहे। संदसि मरण बैदि नतीजा मिलण ते संदसि नालो फिक्री रोशनी में अमर थी वेंदो आहे। दौलत जी लालच में कुझु करणु ज़िंदगी सां नाइंसाफ़ी आहे। ज़िंदगी जा ॿ मक़सद हूंदा आहिनि। हिकु त धर्म जे उसूलनि मूजिबि इंसानियत जे आला आदर्शनि ते अमल करे इंसान ज़ात लाइ फ़ख्र जो सबबु बणिजणु। ॿियो ज़िंदगी जो इनकारी थी बेअमल जीवन घारे ज़िंदगी जो सड़ियल लाश कुल्हनि ते रखी जीअण ऐं गुमनाम थी तारीख़ जी दुबण में गर्क थी वञणु। ऐं काइर पुट, तुंहिंजे अॻ में कयल सभु चङा कम मिटी में मिली विया। तोखे अमर थियण लाइ वरी जाखोड़ करणी पवंदी। आला नस्ल जा घोड़ा न थकंदा आहिनि, छो त नस्ली गैरत संदन रफ़्तार खे सुस्त थियण न ॾींदी आहे। तूं बि सिंधियत जे आला नस्ल जी गैरत खे लांझो न कर ऐं तेज़ रफ़्तारी सां विञायल नालो वापसि वराए। जंहिं इंसान जो नालो अमरता न माणे सघे सो इंसान न पर धरती ते बार आहे। अहिड़नि काइरनि ऐं खदड़नि माण्हुनि ऐं बिना मक़सद जीअंदड़ माण्हुनि जी समाज खे कहिड़ी ज़रूरत आहे। ज़िंदगी बामक़सद दुनियावी रंगनि सां भरपूर गुज़ारणु घुर्जे। बेरंग पेनू फ़क़ीरनि जी ज़िंदगी कहिड़े कम जी आहे। शाल दुनिया जी का बि औरत अहिड़े ॿार खे जनम न ॾे जेको अमरता खां ख़ाली ऐं उत्साह में हीणो, ताक़त ऐं चङाई खां वांझल इंसानियत जे दुश्मन मारनि अॻियां मैदान में हथियार उछलाईंदड़ हुजे। मैदान में जेको सिपाही बहादुर आहे ऐं ज़ालिम साम्हूं सीनू साहे थो सो ई अमर सिपाही आहे। सूर्य बादशाह जेकर जंग में मरी बि वञे त उनजी क़ौम जो कंधु ऊचो रहंदो आहे। कामयाब बादशाह हिकु मेवेदार घाटे वण जीअं हूंदो आहे जंहिं हेठां रयत छांव में वेही आराम सां मेवा खाईंदी आहे। अहिड़ो बादशाही तारीख़ में अमर थी वेंदो आहे। जेको बादशाह लालची, ख़ुदगर्ज़, आज़ारींदड़ हूंदो आहे सो ई बदनामी ऐं बददुआनि जी दुबण में गर्क थी वेंदो आहे। पुट सोच, सोच, सोच पुट सोच त पंहिंजी सिंधी क़ौम जा ई सिंधु राज जा माण्हू सौवीर जे मारनि ऐं तुंहिंजे ख़िलाफ़ आहिनि। उनजे पोयां का ग़लति फ़हमी आहे। क़ौमनि जे वजूद खे ग़लति फ़हमियूं ई तबाह कंदियूं आहिनि। सौवीर ऐं सिंधु राज विच में जंग मचाईंदड़ कुझु धारियूं कुवतूं आहिनि जिन ग़लति फ़हमी पखेड़े क़ौमी एकता खे टोड़े सिंधी क़ौम ते हुकूमत करण जा ख़्वाब पियूं ॾिसनि। छो त ज़ाहिरी तौर ताक़त ज़रिए सिंधियुनि ते हुकूमत करणु कंहिंजे बि वस में न आहे। तूं कंहिं बि रीति ग़लति फ़हमियुनि जो इज़ालो कर। बिना डप जे अॻिते वध। एकता जे दुश्मन कुवतनि खे मैदान जंग में मात ॾेई या मैदान में बरदे अॻिते वधंदे पंहिंजो नाव अमर कर। एकता जे दुश्मन कुवतनि ऐं सिंधु राज जे वतन दोस्त माण्हुनि विच में विथी पैदा कर ऐं सिंधु राज जे सिंधियुनि ऐं तुंहिंजे सौवीरी राज जे विच में कंहिं बि रीति एकता क़ाइमु करे एकता दुश्मन माण्हुनि खे सिंधु राज खां टोड़े अकेलो करे पोइ पूरी कुवत सां
सिंधी एकता दुश्मननि खे नीस्त नाबूद करे छॾ जीअं आईंदे कंहिंखे बि वरी अहिड़े कुदे कम जी ज़रूरत न थिए। पुट उठ उठ सालार मैदान में डिॼी वियो त सॼी फौज वज़ीर अमीर बि घबराइजी वेंदा। जे तूं हिन जंग में मरी बि वएं त तुंहिंजी क़ौम ज़िंदा थी वेंदी ऐं तुंहिंजो नालो संजय अमर थी वेंदो। उथ ऐं पूरी सौवीरी कुवत सां मैदान में कुॾी काहे पओ। संजय पंहिंजी बहादुर माउ जा लफ़्ज़ ॿुधी उथियो ऐं पंहिंजी माउ जे लफ़्ज़नि खे हिकु अहिड़ी कुवत में तब्दील कयो जो समूरियूं ग़लतफ़हमियूं ख़तम थी वियूं। पूरी सिंध महाराणी विदला जे झंडे हेठां गॾिजी हिकु थी वई। समूरियूं सिंध दुश्मन कुवतूं तबाह ऐं बर्बाद थी वियूं। दुनिया जे नक्शे ते गॾियल सिंधु सौवी राज जी सगारी अमुन पसंद हुकूमत वजूद में आई ऐं महाराणी विदला जे लफ़्ज़नि तारीख़ी तकरीर खे हिकु फतेह जे अमर गीत जी हैसियत मिली वई। सिंध हिंद जे तरबियती आश्रमनि में उन महाराणी विदला जे फतेह जे गीत खे यादि करायो वियो। हज़ारे सालनि गुज़रण बैदि वरी माता कंती ऐं श्री कृष्ण खे इहो गीत ॿुधायो जंहिं गीत में कुझु वधीक फिक्री इज़ाफ़ो करे श्री कृष्ण महाभारत जी जंग में अर्जन खे तारीख़ी उपदेश ॾिनो जेको गीता जी सूरत में हिंदू धर्म जो अहम किताब बणिजी वियो। त ॿिए तरफ़ महाराणी विदला जो उहो अमर गीत हर सिंधी माउ जी लोली बणिजी वियो। महाराणी विदला जो उहो तारीख़ी गीत अॼु बि वक़्त जी ललकार बणिजी गूंजी रहियो आहे। महाराणी विदला जी उहा तकरीर हज़ारे साल गुज़रण बैदि बि लफ़्ज़ सलामत आहे। जंहिंमां इहो बि सबूत मिले थो त सिंधी समाज पंहिंजी अज़ीम रिवायतनि खे कहिड़ी रीति ईमानदारी सां संभालियो अचे ऐं ॿिए तरफ़ सिंधी समाज में औरत जी हैसियत ऐं फिक्री तरबियत केतिरी न सगाई हुई जंहिं ते अॼु जो हर सिंधी फ़ख्र करे सघे थो। टे तरफ़ महाराणी विदला जो रूप अॼु बि हर सिंधी माउ जो असली रूप आहे। हर सिंधी माउ जी दिलि में अॼु बि महाराणी विदला मौजूदु आहे। बकौल शाह जे किले वेर कटक में पाखर जो पाए अञा उनखे जीअण जो आसांगो आहे। सूर्य सो चाहे जो रुगो ई ऋण घिरे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन